कराची के समूरन ज़िलनि में कलम 144 लागू नोटिफिकेशन जारी। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। कराची डिवीज़न के समूरन ज़िलनि में कलम 144 लागू किया वियो आहे। कराची डिवीज़न में 13 खां 17 अक्टूबर ताईं जलसन जुलूसन ऐं रैलियुनि ते पाबंदी हूंदी। सुभाणे मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि एहतजाज ऐं रैलियुनि जो ऐलान कियो आहे। कमिश्नर कराची चयो आहे त भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। कराची डिवीज़न के समूरन ज़िलनि में कलम 144 लागू कियो वियो आहे। कराची डिवीज़न में 13 खां 17 अक्टूबर ताईं जलसन जुलूसन ऐं रैलियुनि ते पाबंदी हूंदी। सुभाणे मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि एहतजाजनि ऐं रैलियुनि जो ऐलान कियो आहे। कमिश्नर कराची जो चवणु आहे त भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। कराची के समूरन ज़िलनि में कलम 144 लागू नोटिफिकेशन जारी। कराची में 13 खां 17 अक्टूबर ताईं जलसन जुलूसन ऐं रैलियुनि ते पाबंदी हूंदी। कमिश्नर कराची जो चवणु आहे त सुभाणे मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि एहतजाज ऐं रैलियुनि जो ऐलान कियो आहे। भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। कराची डिवीज़न के समूरन ज़िलनि में कलम 144 लागू कियो वियो आहे। नोटिफिकेशन भी जारी कियो वियो। 13 खां 17 अक्टूबर ताईं कराची डिवीज़न में जलसन जुलूसन ऐं रैलियुनि ते पाबंदी हूंदी। सुभाणे मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि एहतजाज ऐं रैलीअ जो ऐलान कियो आहे। कमिश्नर कराची चवे थो त सख़्त कार्रवाई कई वेंदी। ख़बर असां शेयर कयूं। कराची के समूरन ज़िलनि में कलम 144 लागू नोटिफिकेशन जारी। तफ़सील मालूम कंदासीं आमिर सुप्रो खां। आमिर अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? कराची तमाम ज़िलनि में 15 तारीख़ कलम लागू कयो वियो आहे। मूंखे ॿुधाईंदो सुभाणे जेको साउथ में मुख़्तलिफ़ जमायत पारां रैली कढी पियो वञे 3 प्रेस क्लब ताईं कमिश्नर कराची तमाम ज़िलनि में 144 कलम लागू कयो वियो आहे। हुन में नोटिफिकेशन ॿुधायो वियो त रैली थोरी जल्द ते पाबंदी हूंदी। 5 माण्हू खां वधीक गॾु थियण ते पाबंदी हूंदी। कमिश्नर कराची लेटर जारी करे पुलिस पारां रची आहे कलम 144 के खिलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। मुख़्तलिफ़ जमायत जा जेके अॻुवान आहिनि पारां सुभाणे जी जेकी रैली आहे सूरत में 3 तलवार। वॾी महिरबानी आमिर।